रमज़ान शरीफ़ शुरू थियण खां अॻु ई राति देरि सां वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ₹5 ऐं डीज़ल ₹13 लीटर महांगो करे महांगाई जे मारियल अवाम मथां हिकु ॿियो बम किराए छॾियो। जेतोणीकि आलमी मार्केट में हिन वक़्तु तेल सस्तो विकिरो थी रहियो आहे, पर तंहिं बावजूद बि वफ़ाक़ी हुकूमत राति देरि सां पेट्रोलियम अघु वधाईंदे उन्हनि जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल ₹5 फ़ी लीटर महांगो कयो वियो, जंहिंजी नई क़ीमत ₹272 थी वई। स्पीड डीज़ल जे अघ में ₹13 वाध कई वई, जंहिंजो नओं अघु ₹293 थी वियो। घासलेट ₹2.56 फ़ी लीटर महांगो थियण करे उन जो नओं अघु ₹190.29 फ़ी लीटर थी वियो। तोड़े जो हुकूमत 1 मार्च ते सरकारी तेल जी क़ीमतुनि में अवाम खे मामूली रिलीफ ॾिनो हो, पर ओचितो हुकूमत खे अलाए कहिड़ी ॾेखारी आई जो इन राति जे पेट में तेल जा अघ वधाए न रुॻो सभिनी खे हैरान पर परेशान करे छॾियो। हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले बाद ओघरा तेल जी क़ीमतुनि में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। हाणे जेको महांगाई जो तूफ़ान ईंदो उनखे शायदि के रोके सघे। असां वटि खाद्य खुराक जी शयुनि खां वेंदे आम वाहिपे जी इस्तेमाल जी हर शइ तेल सां लाॻापियल हूंदी आहे। जॾहिं तेल जा अघ वधी वेंदा आहिनि त उन्हनि शयुनि जा अघ पाण मुरादो वधी वेंदा आहिनि। थियण त ईअं खपंदो हो त हुकूमत रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई महांगाई खां परेशान अवाम खे रिलीफ ॾिए हा, पर उहो रिलीफ ॾियण त ठहियो, हिन त पेट्रोल जा अघ ई वधाए छॾिया, जंहिंसां ॿियो कुझु न पर ग़रीब ऐं अबोच माण्हुनि जे पेट ते लत ज़रूरु आई आहे।